नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां ऑपरेशन करे शहर में बिना नक्शे गैर क़ानूनी तैमीर थियल 5 दुकान ऐं जॻहियूं सील करण जी कोशिश कई हुई। हिकु जॻह सील करण ते घर धणी अमलदारनि खे जाइ सील करण रोके वरितो। कार्रवाई दौरान जॻह मालिक ऐं अमलदारनि में झड़पूं पिण थियूं आहिनि। हिन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां जॻह ऐं दुकान मालिकनि खे काफ़ी दफ़ा नोटिस ॾियण बावजूदि नक्शो पास न कराईंदड़ खिलाफ कार्रवाई करे कंडियारो जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में बिना नक्शे गैर क़ानूनी इमारतुनि खिलाफ सख़्त ऑपरेशन शुरू करे छॾियो ऐं शहर में 5 दुकान, हिकु जॻह, हिकु निजी बैंक सील करण जी कोशिश कई वई। दर ऐं दरियनि ते नोटिस पिण लॻाया विया। कार्रवाई जी अॻवानी इंचार्ज डोमिनेशन शाहिद जमाली, इंस्पेक्टर अरशद सूमरो ऐं वकार अहमद, बिल्डिंग अथॉरिटी मोहम्मद खान मला जी अॻवानी में 2 ऑफिसरनि कई। हिन सिलसिले में इंचार्ज डोमिनेशन शाहिद जमाली जो चवणु आहे त बिल्डिंग अथॉरिटी जी इजाज़त खां सवाइ जेके जॻहियूं ऐं बिल्डिंगूं ठहियल आहिनि इहे सभु सील कयूं वेंदियूं। बिना नक्शे ठहियल जायुनि जी मालिकनि ॾे काफ़ी नोटिस मोकिलनि पर इन ते अमल न कयो वियो। अॼु कार्रवाई दौरान दुकान जायूं सील करे रहिया हुआसीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।